मशवाणी SHO DSP रिज़ा इंते रायत लानत बेशुमार 2 FIR ॿियूं दाख़िल करे पंहिंजे मज़लूमनि जो साथ ॾींदासीं, पंहिंजे बेपोर्ट सिंधियुनि जो कराची में मालिकी कंदासीं। इंशाअल्लाह सिर्फ़ ग़रीबनि मज़लूमनि सां बीहण, बेगुनाह खूननि जे लाइ आवाज़ करण जे ॾोह में मूंखे हिते 6 FIR 5 ॾींहंनि में दाख़िल कयूं आहिनि। मुंहिंजे समूरनि भाइरनि ते, मुंहिंजे दोस्तनि ते, मुंहिंजे मुलाज़िमनि ते FIR पूरियूं दाख़िल कयूं आहिनि। मां हिननि जे ॾाढ जबर को न ॾिठुसि ऐं मां सॼी सिंध खे ॿुधाइणु चाहियां थो त SHO सफदर मशवाणी ज़ातियात आयो आहे जंहिं पंहिंजे प्राइवेट फ्री गुंडनि वसीले तशदुद करायो आहे। मां इहो साबित कंदुसि ऐं हिकिड़ो ई हुनजो डिमांड आहे त वेही करे यारी रख, दोस्ती कर, मामला ख़त्म कर। हाणे इहो ई चवंदमि, अभी तो पार्टी शुरू हुई है, मज़ा आएगा और ये सारी FIR अब इनको साबित करनी होगी। 2 FIR ॿियूं दाख़िल कर दहशतगर्दी जो, असांजा हौसला बुलंद आहिनि, सिंधियुनि जी मालिकी कंदो रहंदुसि। DIG सां वेही भाकुर पा त हुते का FIR नथा कयूं, इहे सॼा मामला ख़त्म था कयूं। बदतरीन तशदुद जे बावजूदि, बख्तरबंद में विहारण जे बावजूदि, मुंहिंजो फिज़िकल टॉर्चर अलॻि, मेंटल टॉर्चर अलॻि बावजूदि मूं इहो कंप्रोमाइज़ न कयो। मूंखे DIG जे भाठे जेको PSO हुयो उन चयो त अञा इरशाद रांझाणी जे लाइ तूं आवाज़ उथार दे, ॾिसूं था सिंधियुनि जे लाइ आवाज़ उथार।